तमा अर्ज़ कंदुस त मुखे भी मुसलमान बनायो। अच्छा कपड़ा सी सब को मानू बेजे ला उठी बीहंदो आ, वडे मानू जी इज्जत कंदो आ, पर गरीब के परे खां हथ ॾियण ला मानू तैयार न हूंदो आ। महबूब जी वरी आदत ई निराली, सदाई गरीबन के नवाज़ी। सोनो शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सबे सुहागणियों सबने में किचन हार पसंद कारण प्रिय जे सबने कया सिंगार पर ढोल तनिय जे ठार हेठा यूं हलह जे सबे सुहागणियों सबने किचन हस पसंद कारण प्रिय जे वडा कयाऊं वस पर ढोल तनिय जे कस हेठा यूं हलन जे। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी आदत हूंदी हुई हमेशा मुझो मुस्तफा करीम गरीबन जे मथा वधीक नजर फरमाईंदा। बिलाल सबूरे के मुझे महबूब एड़ो तो कुर्ब ॾिनो, एड़ो तो हबीब उनखे पंहिंजो बनायो जो बटरे घड़ी वेई वेई जमल महबूब करीम हिकड़े सां ॻाल्हि में मशगूल हा फारग थिया कमल बिलाल के फरमाइनि था अदा तू कीअं आयो आहे वो तुंहिंजो कमकार हुजे त ॿुधाए। पाण फरमाइनि था तूं पंहिंजी वाक़िफ़ियत कराए चइसे मुंहिंजो नालो बिलाल हबश जो आहे, असुल गुलाम न आहियां, अबो ब आजाद मां ब आजाद अम्मा ब आजाद पर बदमाश जे वर चढ़ियुसि मूंखे गिरफ्तार करे जी चोरी कबो आहे इहे अगवा करे खणी हिते मक्के जे मंडी में मूंखे विकणी विया मूंखे उमैये बिन खल्फ ख़रीद कयो आहे मां हुन जो गुलाम आहियां उठ मूंखे गाह ॾींदो आहियां खूह मां पाणी कढंदो आहियां हुन जे खजनि खे भराईंदो आहियां ऐं मूंखे तव्हांजी ख़बर पई मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां तव्हां मुंहिंजी दिलि ख़रीद करे छॾी आहे हाणे मुंहिंजी दिलि थी चवे त महिरबानी करे तव्हां मूंखे पंहिंजे दीन में दाख़िल कयो। नबी पाक अलैहिस्सलाम त उमैये खे सुञाणंदा पंहिंजे क़ौम जो रईस सरदार वॾो माण्हू मक्के जे नवाबन मां हिकिड़ो नवाब सनादी जे कुरैश हुजूर सही पाण आहिस्ता फरमाइनि था अबा बिलाल दीन जे तबलीग तालीम सिखारण जे लाइ मां वेठो आहियां पर सोच इन दीन खां पोइ ते इम्तिहान वॾो ईंदो छो त जेको तुंहिंजो न सरदार आहे यानी उमैया बिन खल्फ जेको तुंहिंजो वॾेरो आहे उहो मुंहिंजो बि जानी दुश्मन आहे त मुंहिंजे दीन जो बि जानी दुश्मन आहे। उनखे जब न ख़बर पइजी वई त तूं मूं वटि आयो आहे मुस्लमान बणियो आहे त तुंहिंजी खल ई लाहे छॾींदो तुंहिंजी मानी त बंदि कंदो तोखे मारे मारे अंधो करे छॾींदो तुंहिंजी मर्ज़ी मां त तोखे कलमो पढ़ायां थो तुंहिंजी मर्ज़ी आहे पर इहा ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां त सुभाणे चवे त सही तव्हां मूंखे ॿुधायो बि कोन को त तोखे ॿिनि ॿारनि ते को इम्तिहान बि ईंदो आहे। हज़रत बिलाल सोचे चवे तो कि बिलाल तव्हां मूंसां सौदो कयो छा कयो अदा नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो केड़ो तोसां सौदो कया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मूंसां सौदो इहो कयो त दुनिया जूं तकलीफ़ूं सूर मां खणण जे लाइ तैयार आहियां ओ
आमना जाला न क़यामत जो बार तू खण जा हिन दुनिया जा दुख सूर मुसीबतूं मुझे मथे थे क़यामत जे दिहाड़े मुझो बार तुझे मथे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था बिलाल मां अकेलो तो जो बार खण कोन आयो आहियां मां त क़यामत ताईं उम्मत जा बार खण आयो आहियां जैसे ताईं ही जहान आहे जैसे ताईं माण्हू मुझे मथा कलमो पढ़ंदा रहंदा अॼु 4 माण्हू आहिनि लख थींदा करोड़ थींदा अरबे माण्हू थींदा जेको भी मुझे दीन में ईंदो उन जी ज़मानत मां मोहम्मद जे मथां आहे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ मूंखे ख़बर न आहे तव्हां खां पुछां थो नसीराबाद वारनि खां मां तव्हांजे इलाइक़े में तमामु घटि ईंदो आहियां इते आलम तमामु घणा वॾा वॾा आलम तव्हांखे वाइज़ नसीहतूं ॿुधाईंदा मां तव्हां खां परे बि आहियां हेॾे अचणु ॾुखियो बि आहे पर मूंखे ख़बर न आहे तव्हांजो कहिड़ो नज़रियो ख़्यालु आहे मूंखे रुॻो एतिरो तव्हां ॿुधायो त तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे असांजी ज़िमेदारी असांजी ज़मानत मुस्तफ़ा ते आहे या न आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मशहूर मारूफ हदीस मुझे नबी पाक जी कौन फरमाता शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती क़यामत दे दिहाड़े मां मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि गुनहगारनि जी शफाअत कंदुसि जन जा वॾा वॾा गुनाह हूंदा नंढड़ा 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 छोटड़ा छोटड़ा साईं फरमाता इन जी त का हैसियत ही कान्हे ओ वॾे खां वॾा गुनाह कंहिं क़त्ल कयो आहे कंहिं शराब पीतो आहे कंहिं नमाज़ क़ज़ा कई आहे कंहिं ज़िना कई आहे कंहिं पराओ हक़ खाधो आहे यानी जंहिंखे कबीरो गुनाह चइबो आहे वॾा वॾा गुनाह जंहिंजे खाते में हूंदा मुस्तफ़ा फरमाता सफ़ारिश कंदुसि उन्हनि इन जो मतलब इहो आहे त तोखे सभु कमनि जी छुटी आहे न सुभाणे चवंदो आहे मुफ्ती साहब तव्हांजो ॻाल्हियूं ॿुधाए वियो चयो त मसे छुटियूं चोरियूं सभु कम असांखे जाइज़ करे ॾेई हुजूर शफ़ाअत कंदा मुंहिंजा सोना इहे सभई कम जेके कबीरा गुनाह इंसान कसदन न करे ॼाणी वाणी न करे ऐं उन्हनि जे मथां इसरार न करे बार बार उहे कम न करे कॾहिं न कॾहिं इंसान खां को कबीरो गुनाह थी पवे त आख़िर उहो गुनाह त कबीरो आहे पर हुन जेको कबीरो गुनाह कयो आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम फरमाइनि था उन जी शफ़ाअत करणु मुंहिंजो अल्लाह ताला शा तव्हांखे असांखे गुनाहनि खां बचाए कोशिश कयो पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचायो वो चाहे सगीरो गुनाह हुजे चाहे कबीरो गुनाह हुजे पाण खे हर तरह सां गुनाहनि खां बचाइण जी कोशिश कंदा कयो इंसान आहे जेकॾहिं का ख़ता थी वञे का ग़लती थी पवे को ॾोह थी पवे त अल्लाह ताला खां जल्दी फौरन उन जी माफ़ी घुरिजे मानू तौबा ताइब थे पाण फरमाइनि था ताइब मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लहू गुनाहगार जॾहिं गुनाह करे विझंदो आहे वो गुनाह करण खां बाद में जॾहिं तौबा कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात उनखे गुनाह खां इहे पाक कंदो आहे ॼण हिन जो गुनाह हुयो ई कोन को पिताए साहब रहमतुल्लाह ने फरमाए तो पाए पाद बिजीअ में अंगड़ जे अटल अव गुण ऐं बचाइयो
ढकण थी ढक जल पोतोड़ी लख हुजल कब माफ़ियून जल में धरा अदा ताजा पाण खे गुनाहन खां बचाए जो कोशिश कजो जी गुनाह न थे पाण खे कबीरे गुनाह खां बचाए सगीरे गुनाह खां बचाए शुबहात खां पाण खे बचाए मकरूहात खां पाण खे बचाए हराम कमन खां पाण खे बचाए पर आमना जे लाल वाइदो कयो आहे इहो लिकाइबो कोन ॿुधाइबो बाबू फरमाता त क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत वॾनि गुनहगारनि जे लाइ जमल मुझे आका इहा ॻाल्हि कई त बिलाल अकेलो तू थोरो आहे सॼी उम्मत जो बार मुझे मथे आहे हज़रत बिलाल तो क़िबला पहुचे कॾहिं तव्हां मुझे क़यामत जो बार खणो था त मूंखे दुनिया जो बार क़बूल आहे उमैयो छा कंदो मार कढंदो भली मूंखे सी मुस्लमान पण फरमाता चो ला इलाहा सभी गंजी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु के मुझे सोने नबी पाक अलैहि सलाम कलमो पढ़ाए मुसलमान बनायो माण्हू अर्ज़ के या रसूल अल्लाह मुसलमान ना थी आया पर मुखे को आसान वजीफो त दसे छा आसान वजीफो जो को सौलाई में पढ़ंदो वता पाण फरमायो था बिलाल मु पैगाम आदो कुल हुवल्लाहु अहद या रसूल अल्लाह तमाम माण्हुनि खे चई ॿुधायो त अल्लाह अकेलो आहे अल्लाह समद अल्लाह बेनियाज़ लम यलिद वलम यूलद न अल्लाह जी ज़ात कंहिंखे ॾिनो आहे न अल्लाह कंहिंजो ॾिनल आहे वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह पाक जो को मिट माइट कोने को शरीक कोने को खुदा पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में अकेलो आहे अने तो चवी त मूंखे वज़ीफ़ो आसान दसे तो आसान वसीलो इहो थी त वञी पढ़ छा पढ़ा अहद चओ अहद ॾाढे ज़ोर सां उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे कम कंदे खाईंदे पीअंदे तुंहिंजी ज़ुबान ते हुजे अहद 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 अल्लाह अकेलो आहे अकेलो आहे अकेलो आहे बस इहो तूं वञी सबक पचाए जंहिंमहिल तो अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो नालो पचायो तो तुंहिंजो बेड़ो पार आसान तो सॾो ड्रिगो कोठो वॾा वॾा वज़ीफ़ा वॾा वॾा चिल्ला वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कोठो सां तूं वञी इहो सबक़ पचा अहद हाणे उन ज़माने जी ॻाल्हि आहे जंहिं ज़माने में मक्के पाक जे शहर में हर माण्हू जो अक़ीदो हो त 360 अलाह काॾे 360 काॾे हिकु अमीर भी इहो अक़ीदो रखंदा हा गरीब भी इहो अक़ीदो रखंदा हा हर माण्हू जे ज़बान ते इहो अक़ीदो त 360 हथरादू बुत ठाहे
उन्हनि जे मथो नाला लिखियो, को लाता, को मनाता, को उज़्ज़ा है, को वुद्दा, को हुबला, ई उनखे पूॼींदा हुआ। हथरादू ठहियल बुतनि खे पाण पूॼनि। अकुल अहिड़ो ख़ुदा कसे छॾियो जेका शइ पाण ठाहिनि उनखे वरी अलाह चवनि। हाणे बिलाल तो वापसि आयो। उमय्या बिन खल्फ खे चयो पाणी भरे आ। हमरा पानी जो वटो भरे आयो। ज़ुबान ते जारी आ अहद 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 अहद। उमय्या जो छा तो चवी चवां तो अहद अहद अहद। तव्हां बि बड़ा ज़ोर सां चओ अहद 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 अहद। उमय्या जो छा थो चवी दिमाग़ ख़राब थो थी। 307 पुत्र असांजा अब्बा दादा परदादा 7 पीढ़ियूं खानदाननि जा खानदान इन में गुज़री विया। तूं ग़ुलाम मुंहिंजो, नौकर मुंहिंजो, पघारदार मुंहिंजो, खाई मूं वटि पीए मूं वटि, मुंहिंजे नज़रिए जे ख़िलाफ़ ॻाल्हि थो करी। उमय्या चयो त मां सम्झां थो तूं शायद त मोहम्मद करीम जे वर चढ़ी वियो आहे। हुन पलीत खे बि ख़बर आई त इहो सबक़ ॾियण वारो रसूलुल्लाह आहे। सबक़ ॾियण वारो केरु आहे? ॿियो त हुयो ई कोन। मके जे शहर में ॿियो को माण्हू हुयो ई कोन जो इहो सबक़ ॾे। इहो सबक़ मुस्तफ़ा करीम जी ज़ात में ॾिनो। हुनखे सुठी वई ॻाल्हि पक तूं सम्झाईंदे तो त तूं मोहम्मद मुस्तफ़ा वटि वियो आहे ऐं उन तोखे मुस्लमान करे तोखे इहो सबक़ पढ़ायो आहे। बिलाल जेकॾहिं चया न मां सुञाणासीं कोन केरु आहे ये छो चवे। बिलाल चयो त यार मुस्लमान थियो आहियां त कूड़ हणी ईमान छो विझायां। असां सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं वेठा कूड़ हणी। 7 पीढ़िया मुसलमान, अबो मुसलमान, ॾाॾो मुसलमान, पड़दारो मुसलमान, तड़दारो मुसलमान, 70 पीढ़ियुनि खां मुसलमान। दुकानदार तो कूड़ वेठो हणे, हारिया तो कूड़ वेठो हणे। अल्लाह से असांखे कूड़ खां बचाए। अल्लाह ताला जे महबूब फरमायो आहे किज़्ब कूड़ जेको आहे ईमान जी कैंची आहे। ये कैंची कपड़ो कतरे छॾींदी आहे, ये कूड़ ईमान खे कतरे छॾींदो आहे। अल्लाह जो क़ुरान चवंदो आहे लानतुल्लाह अलल काज़िमीन। जेके कूड़ हणंदा आहिनि अल्लाह जे रहमत खां परे। लानत जी माना खुदा जी रहमत खां परे। बिलाल खे हाणे छा ईअं चए केड़ी ख़बर न। उमय्या जो त मां सम्झां थो तूं फलाणे जे वर चढ़ी वियो आहे। जे वर कोन चढ़ियो आहियां उन सां सौदो करे आयो आहियां। हिनखे छा चयो फ़क़ीर अजीब ताड़ फ़क़ीर ओचितो तो राणे अड़ी करे जो पुछो को भूता तो बने। ये ताड़ फ़क़ीर अड़ा असां वटि अहिड़ा फ़क़ीर आहिनि। फ़क़ीर चए दे उनखे जंहिंजी सफ़री असरे। ॾाढो जो सुभाणे फ़क़ीर चए दे उनखे जंहिंजी सफ़री असरे। पर घर घुरे की लगी पर खराब की न घुरे। अदा जेको मानी अनाड़ मरे सो सामी सदबो की लगी। फ़क़ीर सजोरी ते मानी गार मिलंदो ख़बर पवे कान थी मां छा थो कयां। क़ुरान ॿुधण आयो आहे त चुप करे रहिया। ई वेठो तो घुतू हणे तमाम जा जुड़ा वॾा सो फ़क़ीर, जंहिंजूं मुछूं वॾियूं सो फ़क़ीर, जंहिंजा नह वॾा सो फ़क़ीर, जेको तहारत न करे सो फ़क़ीर। वाड़े नसीराबाद वारो वाह। फ़क़ीर उनखे चइबो आहे जंहिंखे ॾिस अल्लाह यादि अची वञे। फ़क़ीर उनखे चइबो आहे जंहिंखे ॾिस त मस्जिद यादि अची वञे।
फकीर उनखे चइबो आहे जंहिंखे ॾिसो क़ुरान यादि अची वञे। अड़े हिन तुंहिंजे मुल्क में फकीर हुयो त हज़रत मौलाना मशहूरी साहब हुयो, जंहिंखे ॾिसंदे ई ख़ुदा जी ज़ात यादि अची वेंदी। पर भीख अॼु बि कान्हे, अॼु बि ख़ुदा जा माना वेठा। नाराज़ न थियो बाबा, नाराज़ न थियो। फकीर ऐं गैर फकीर खे सुञाणंदा कयो। फकीर छाखे चइबो आहे? अवां जिनखे जेको घरां छॾियो हो फकीर। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। उमैया बिन खल्फ चवण लॻो, ॻाल्हि ॿुधो, मारी दोसां तत्तर ज़मीन ते सुमारी दोसां, मथा पत्थर रख दोसां, जान हली गई। इन मोहम्मद करीम त असांजे मज़हब जो बेड़ो ई मोड़े छॾियो आहे। इन्हीअ खे छॾे नौकर मुंहिंजो आहे, गुलाम मुंहिंजो आहे, ख़रीद कयल मुंहिंजो आहे। मुझे दुश्मन जे मज़हब ते तोखे हलण कोन ॾींदुसि, न त सज़ा जे लाइ तयार थी। हज़रत बिलाल छा पियो चवे? चवे पियो तोड़ दे तू मेरियां हड्डियां सभी, दामने अहमद न छोड़ूंगा कभी। ए मुझा हड्डा भॼी छॾे, मुंहिंजी रग रग मां वार वार मझा रत जो फुड़ो निकिरंदो त अहद अहद चवंदो। तो छा सम्झो? मां को जहिड़े तहिड़े मुल्ला मौलवी जो शागिर्द आहियां, मां का जहिड़े तहिड़े जो शागिर्द आहियां। मां उनी सरकार, उनी आमना जे लाल जो गुलाम बनियो आहियां, उनी जो मुरीद बनियो आहियां जंहिंजे मुरीदी जे लाइ जिब्रील बि सिकंदो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, खुली 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 चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो नौकर माण्हू, हिकिड़ो सफ़ा ख़रीद कयल माण्हू पंहिंजे मौला सां जो इहे ॻाल्हाए, छा था सम्झो पिया? हुनखे कावड़ आई, हुनखे ज़मीन ते लेटाए, पंज निट रहण जो टाइम आहे। मक्को अल अमान वल हफीज़, करम करीम दुनिया जे ॻोठनि में शहर आहे। हेठां पत्थर, मथां सीने ते ॿिया पत्थर रखी हुनखे लकुड़ सां मारे। पर हुनजी ज़ुबान ते लकुड़ लॻे चवे अहद, ॿियो लकुड़ लॻे चवे अहद, टियों लकुड़ लॻे चवे अहद। सुभान अल्लाह। हुन ज़ालिम खे रहम न पियो अचे ऐं हुनखे ख़बर ई करे जो घणी साईं हिते कोन्हे, न हिते हिन जो चाचो आहे, न मामो आहे, न सौसो आहे, न अज़ीज़ आहे। हिन जे लाइ मूंखे केरु बयान ॾींदो? मुंहिंजो नौकर आहे, भली बि कुटिया। बस हिन जी इहा हालत लॻी पई हुजे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो उतां अची सुहिणो अबू बकर सिद्दीक़ लॻियो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जो ॾिठो त बिलाल खे ज़मीन ते लेटाए उमैयो मारे रहियो आहे। हेठां बि ततल पत्थर, त सीने जे मथां बि पत्थर पिया, चाबुक हुन जे हथ में आहे ऐं ग़रीब खे मारे रहियो आहे। पर हुन जे ज़ुबान मां न को हा आ, न को हू आ, न को घोड़ा ॾे आ, न को अपोड़े आ। धक लॻण सां को चवे अहद। अबू बकर सख्तो हलियो आयो, जमल हो धक हणे हो चवे अहद। अबू बकर चवे हो वयुजीक। चओ सुभान अल्लाह। हू लठ हणे, हू चवे अहद। अबू बकर सिद्दीक़ फरमाया हो वयुजीक। ओ बिलाल घबराए जान, जो नालो तो वठे यो तोखे पाणी छॾाईंदो। जंहिंखे सभी को ज़ात जो तू नालो वठी
हुआ युजीक वो तोखे निजात ॾियाराईंदो वो तोखे छॾाईंदो इहे लफ़्ज़ चई हज़रत अबू बकर जो उमैया खे हया कर वॾे माण्हू खे चवण ॾुखी ॻाल्हि आहे पर अबू बकर सिद्दीक़ को इहे जहिड़ो तहिड़ो कोन हो सैयदना अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे कबीले जो सरदार हो पंहिंजे कबीले जो रईस हो जेको पाड़ो हज़रत अबू बकर जो पाड़ो हो न उनी पाड़े में अबू बकर सिद्दीक़ जे मथां पक ही ऐं पंहिंजे पाड़े वारनि जी छेड़ी निबेरी कंदो हो पंहिंजे पाड़े वारनि जा फ़ैसिला कंदो हो पंहिंजे पाड़े वारनि जूं ॻाल्हियूं फ़रियादूं ॿुधंदो हो त अदा वो जहिड़े तहिड़े जे चवण जी जाइ कान हुई उमैया खे कुझु हया कर शर्म कर कुझु लज कर मिस्कीन ते ज़ुल्म न कर जेकॾहिं हिन जो मके में मामो हुजे हा चाचो हुजे हा सौट हुजे हा हिन जे कबीले ज़ात वारा हुजनि हा त तूं हुनखे थप हणी कोन सघी आहे पर नंढड़ को समझी हिनखे तो मारी पियो कुझु हया कर अल्लाह सही तव्हांखे असांखे हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए अॼुकल्ह तव्हां छा चवंदा हो अदा वञी धूड़ पाए असांजो छा सब का बकरी पंहिंजे पाए टंगी बि कंहिंखे न चओ अड़े ईअं त भीख कीअं अथव ईअं त तबाही आंदी अथव महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए कलमतुल हक़ इंद सुल्तान जाइर अफदलुल जिहाद कंहिं ज़ालिम माण्हू खे इक़्तिदार वारे माण्हू खे ताक़त वारे माण्हू खे हक़ जो कलमो चवण इहो बि सभिनी जिहादनि में अफज़ल जिहाद हक़ जी ॻाल्हि त चवंदा कयो यार हक़ छॾे न ॾियो हक़ चइबो भला न मञी वियो न तोखे मारींदो त कोन हक़ चई छॾ फ़र्ज़ अदा कर पोइ ख़ुदा जी ज़ात जे अज़ाब खां बची पवंदे असां हक़ चवण छॾे ॾिनो आहे इन जे करे मुआशिरे मां गुनाह वञनि ई नथा अॻे ॿाराड़नि में ॻोठनि में चङो माण्हू हूंदा हुआ जेकॾहिं को माण्हू बुराई कंदो हो जुआरी जुआ खेॾंदो सॼे ॻोठ जा माण्हू हुनखे निकिर बणा ॻोठ निकारी असांजे ॻोठ में असां ॿार ख़राब कर सिगरेट को पीअंदो हो न पीअण ॾींदा हुआ शराब जो त नालो ई निशान कोन हो चोरी छिपी को बुरो कमु कंदो हो टिकंदो हो बता मूंखे चार चङा ॾिसी वठनि चङनि खे ख़बर पवंदी फौरन हुनजे मथां एक्शन खणंदा हुआ त मुल्क हलियो पियो हाणे मुंहिंजा दोस्त रोज़ बुराई वञे थी वधंदी इन जो सबब इहो आहे जो असां हक़ जो कलमो चवण छॾे ॾिनो आहे ख़ुदा कारण हक़ जो कलमो चवंदा कयो सब का बकरी पंहिंजे पाए कान कंदी अचो तव्हांखे हिकिड़ी मुंहिंजे मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालहु हिकड़े ॻोठ वारनि जे मथां नाराज़ थी पियो मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम ॾिनो ओ मलाइको जी मुंहिंजा रब हिन फलाणे ॻोठ जी चकी पटे आसमान खां खणी हेठि उछलायो त ज़रा ज़रा थी सभई ॻोठ वारा बर्बाद थी वञनि हाज़िर बोला मलाइका तैयारी कई त ॻोठ में चकी जी चकी पटियो मलाइकनि खे ख़बर हुई उनी ॻोठ में 400 आबिद ऐं ज़ाहिद निमाज़ी सालिह रहंदा घणा बाबा ॻाल्हाया सभई ॻाल्हायो मलाइकनि अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला असांखे त ख़बर आहे पर तूं त मालिक आहीं इन्ही ॻोठ खे तूं तबाह थो करी इन
इनमें त 400 तो जाते कबानारान नमाजी तहज्जुद गुजार इशराक पढ़ण वाला कुरान पढ़ण वाला दुरूद पढ़ण वाला सलात व सलाम पढ़ण वाला ॾाढा नेक बाना आहिनि 400 ॼणा आहिनि मौला जे सॼो ॻोठ बर्बाद कंदासीं उहे द्वारा 400 नेक बाना उहे बि तबाह थी वेंदा असांजी इजाज़त ॾे त इन्हनि खे ॻोठ मां कढी पोइ ॿियनि खे तबाह कयूं अल्लाह ताला फरमाता अॻु में इन्हनि चइनि सवन दरवेशनि खे तबाह कयो साईं ॾाढी सरकार आहे तुंहिंजी तुंहिंजो हुकुम असां देर कोन कंदासीं गलाज़ुम शिदादुल्लाह या रसूलल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून मलाइका अल्लाह जे हुकुम खे न टारींदा आहिनि जीअं रब चवंदो आहे तीअं कंदा आहिनि पर मौला ये 400 जो तबाह करी नेक अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा बाना आहिनि नेक आहिनि निमाज़ी आहिनि सालिह आहिनि अल्लाह अल्लाह करण वारा आहिनि बराबर मूंखे प्यारा आहिनि पर इन्हनि ते मूंखे गुनाहगार खां बि वधीक कावड़ा मुंहिंजा मौला छाजे करे अल्लाह ताला फरमाए तो गुनाह सदा आहिनि त मुंह में को न भुजाईंदा आहिनि जेकॾहिं गुनाह खां मुंह बि नथा भुजाइनि ज़ुबान सां कंहिंखे बि नथा रोकनि त इहे बि गुनाहगार सां भाई वारा आहिनि तंहिंजे करे इन्हनि खे बि बर्बाद कयो वञे अल्लाह जे हुकुम सां उहो ॻोठ तबाह थी वियो अॻियनि उम्मतुनि जो हो नसीराबाद वारा शुक्र कर जो बचो पियो आहे जेकॾहिं अल्लाह जो हो कानून हुजे हा त को ॻोठ ज़मीन ते बाक़ी न हुजे हा अल्लाह ताला असां सला चवे तो मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम या रसूल अल्लाह हिननि ते कावड़ त मूंखे घणी ईंदी आहे त अज़ाब करे बर्बाद कयान पर छा कयान सातो त तू मुहम्मद उम्मत में मौजूद आहीं मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम माला के लाइक लाए जो तू हुजी वरी तोजे करे अज़ाब कया अम्मा के कावड़ त घणी थी अचे पई हिकड़ा गुनाहगार ॿिया हक़ जो कुलमो नथा चवनि इएं चवां थो त जीअं अॻियां उम्मतुनि जा ॻोठ बर्बाद कया हिननि जा बि बर्बाद कया पर जॾहिं तो मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी कावड़ी लही रही आहे भला मां तव्हां खां पुछां थो इहा आयत जेका आहे मा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम उन्ही ज़माने वारनि जे लाइ आहे या अॼु बि आहे बटे था चवनि तव्हांखे कंहिं मौलवी कोन ॿुधायो सभई जो अॼु बि आहे अञा अञा वधी जो अॼु न जो क़यामत ताईं आहे चओ क़यामत आहे न यार है जेके बोली जनाब नबी सही हाज़िर नाज़िर कोने अड़े चिमरा इहा आयत ई मुझे महबूब जे लाइ थोड़ा 1400 साल खां वठी करे अॼु बि अल्लाह ताला फरमाए थो व अंत फीहिम तू इन्हनि में मौजूद आहीं ॾाढे चो तू इन में मौजूद इएं न ॾाढे चो तू इन में मौजूद आहे तॾहिं त बचो पियो जे मुंहिंजो हबीब न हुजे हा त बचे ई कोन हा इहे वरी सुभाणे तव्हांखे चवंदा सुभाणे मां हलियो ॾिसबो मुफ्ती पे तव्हांखे चयो त नबी से अॼु बि आहे क़यामत ताईं आहे उहो आहे त ॾेखारियो आहे त ॾेखारियो जेको हूंदो आहे सो ॾिसबो आहे उन्हनि खे चओ त हा तोखे ॾेखारण जे लाइ असां तयार आहियूं शर्त हिकिड़ो आहे अबू जे लवारी अख न धार अबू बकर सिद्दीक़ वारी अख धार
हजरत उमर फारूक वारी अखधार, उस्मान सिंदूरैन वारी अखधार, मौला अली शेरे खुदा वारी अखधार, हजरत पीरंगे पीर अब्दुल कादिर जीलानी वारी अखधार, घटाई साहब वारी अखधार, कलंदर शहबाज वारी अखधार, पीर सही रोजे धड़ी वारी अखधार, अल्लाह जे कामलन अकमलन वलियन वारी अखधार, खुदा जो हबीब अज भी आशिक दे नजर खां परे नाहे। अखधारी दी अबू जहल वारी, अखधारी दी उतबे वलीद शेखे वारी, ऐ चवी थो त मां नबी ॾिसां, अड़े जाहिल अबू बेअदब किथां ॾिसंदे। हज़रत अल्लामा अताउल्लाह अल अस्कंदरी जेको मोजादो मिस्र जो मशहूर आलिम दीन आ, उनी पंहिंजे किताब में लिखियो आ, पुराणे ज़माने जो आ, वो जो तो खुदा जो कसम आ 24 कलाक मुस्तफा मुझे अखियुनि जे आॾो हूंदो। जेकॾहिं मां हिकिड़ो मिंट नबी करीम खे पंहिंजे अखियुनि खां परे सम्झां था, पाण खे काफ़िर सम्झंदो आहियां। छा सम्झंदो आहियां? काफ़िर सम्झंदो आहियां। जे नबी करीम खे मां पंहिंजे पाण खां धार सम्झां, मुंहिंजूं निगाहूं 24 कलाक मुस्तफा खे ॾिसंदियूं आहिनि। यार वो किस्सो कहानी कोन्हे, अॼु तव्हांखे ख़ुदा जो क़ुरान बि ॿुधायो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। माशाअल्लाह के आलम भी बैठा, हाफिज़ भी बैठा है। मां कुरान करीम की आयत पढ़ा तो एतबार ना चवे तो मस्जिद ये सामो आ कुरान खड़ी आ तो खोले दिखाया है। अल्लाह ताला फरमाए तो तराहु, सुभान अल्लाह, चौ सुभान अल्लाह, तराहु यंजुरुना इलैका व हुम ला युबसिरून। ऐ मुझा मदीने वाला सोना साईं, यो अबू जहल उतबो शेखो वलीद काफर, तराहुम यंजुरून इलैका, ये तोने वाझान तथा पर वहुम ला युबसिरून। इन्हन तो मोहम्मद करीम के ॾिठो ही कोन्हे को, ज़ाहिरी अखियूं खणी निहाल था, पर इन तो के सुञातो कोन्हे जे तो के सुञातो आ त बिलाल सुञातो, तो के सुञातो आ त सहाबन सुञातो आ। मालूम थियो त वो खाली ॾिसण सभ जो कोन्हे, ॾिसण उहो कम वारो आ। अखियूं से धार जैसा मसीह प्रिय के, बेटा ऐसा फरमाए तो अखियों से धार जैसा मसीह प्रिय के, बेले की ननिहार जो रावल भी सारो घणो। अदा असां जेकॾहिं बचा पिया हो त मुस्तफा जे सदके में बचा पिया हो, गुनाह खां भी कोन था पढ़ूं, ऐं नेकीअ जी तबलीग भी कोन था कयूं, कंहिं बुरे कम खां माण्हू खे झंझूं भी कोन था। हुन मुंहिंजे 400 आबिदनि जो ॻोठ अलाह तबाह कयो, जो घुंज भी मुंहं में न विझंदा हुआ, गुनाह ॾिसी नफ़रत भी न कंदा हुआ। तूं बि नफ़रत न करे, अलाह चवे त तोखे भी तबाह कयां, पर थोरो थी मुस्तफा जो ॾाढे ज़ोर सां सुभाणे कंहिंजो थोरो आ सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां एतिरे बुराइनि जे बावजूद भी महबूब जे सदके में बचा पिया हो। हक़ जो कलमो चवंदा कयो। अबू बकर सिद्दीक़ उमैया खे चई शर्म यतीम खे तो मारी। उमैयो कुछ पुछी कोन सघियो, ख़बर है अबू बकर सां फिटाए मतलब पादर खाईंदुसि। वो निधड़ को अबू बकर कोने राज भाग वारो। तव्हां हिते उदाहरण सां विड़ो ऐं ॿिए सां विड़ो, पर चांडे खे फेरी हथ लाईंदा।
एक ॿिए खे सुञाणो सुभाणे अल्लाह ताला चओ गरीब ते भॻाई पर डिगी ज़ात चार यो ना को किची भी पइजी वेंदो छॾी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उनखे दड़का ॾिना शर्म कर हया कर तो पुछो कोन एतिरो चई कसुसी लॻई त खणी पैसा ॾे त खणी छॾियांस अबू बकर सिद्दीक़ जो ये ॻाल्हियूं त मां ॻोल्हियूं बि ये ॻाल्हियूं त मां ॻोल्हां पियो जेकॾहिं ॾोकड़ तोखे खपनि त ॾोकड़ वठ बिलाल खे आज़ाद उमैया चयो हा मुल्क मां कंदुसि पैसा तूं भर जा सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो जेको मुल्क दे टको बुको न छॾाईंदो सां सभु ॾींदो सां हाणे हुन उमैया सोचियो छा वठांसि पैसा केतिरा वठांसि ड्रम जेतिरा वठांसि अॼु अबू बकर बि मस्ती में आ चवे थो त पैसा कर त ॾियां हाणे मुल्क मां थो कयां ड्रम ते पैसा वठां दिल में थी सोचे असुल मामलो छा हो त अबू बकर सिद्दीक़ वटि हिकिड़ो गुलाम हुयो मजूसी काफर हो ख़रीद कयो हुयो पर वापार जो एडो माहिर हो जो सुबह का शाम ताईं हज़ारे रुपया कमाईंदो उनके धंधे जो डाव कारोबार जो उनके तजुर्बो हो सुबह का शाम ताईं धूड़ मजा के धन पैदा करेंदो रोज माण्हू हज़रत अबू बकर वटि ईंदा लख रुपयो वठो यो गुलाम दे अबू बकर चए त न हेड़ो थोरो काम पैसा के कमाए वरी बियो चए सवा लख वठ न ॾेढ वठ न हे ॾियणो ई नाहे पर हुयो मजूसी उमैया दिल में सोचो त बिलाल खे त रुगो पाणी भरण ईंदो आ ॿियो टको बि कम ॼाणंदो कोन्हे अबू बकर चवे थो जेका शइ घुरी सा ॼाण जेकर उन गुलाम ते सरो बदर सौदो करे पाण वारो गुलाम मुखे दे मुंह वारो बिलाल मुखा खरीद करे इहो इरादो करे हज़रत अबू बकर खे चई सोना तो वारो फलाणो गुलाम मुखे दे बिलाल तोखे आयो अबू बकर बिना सोचण जे चयो मुंहिंजो गुलाम तोखे ॾियण जे लाइ तयार आहियां पर जे मथां उत्तर घुरी त बि ॾियण जे लाइ तयार आहियां उत्तर समझो छा के चयो हे उत्तर आहे सरो बदर माण्हू सौदो कबो आहे न तो बि बकरी ॾिनी मां बि बकरी ॾिनी पर मुंहिंजी बकरी भली आहे त जेकॾहिं तो वारी बकरी ढिली आहे हाणे तुंहिंजी बकरी त बकरी ते पर मथां 500 इहो उत्तर या मथां 1000 या 2000 इहो उत्तर अबू बकर सिद्दीक़ चयो त बिलाल मूंखे क़बूल आहे मूं वारो गुलाम तोखे ॾियां उत्तर जेकॾहिं ॿियो बि चङी जॻह उमैया चयो त न बस उत्तर न खपे सरो बदर सौदो अरब छा कंदा हा जरी वापार कंदा हा न त जीअं माण्हू फिरे न हथ मिलाए ताड़ी ॾींदा जेके अरबी में असांजी ॿोलीअ में फ़िक़्ह जे ज़ुबान में सफ़क़ चइबो आहे सफ़क़ ताड़ी मिलाए पाण में वापारी है ताड़ी मिलाईंदा हा हुन हथ मिलायो हुन हथ मिलायो हाणे सौदो पको हाणे फिरंदो केर बि कोन भली कस लगे उमैया चयो बस सौदो सही आहे वारो कर ताड़ी मिलाए ॾिठी त मथां फिरी न वई अबू बकर सिद्दीक़ हुन सां हथ मिलायो चई मुंहिंजो गुलाम तोखे आयो बिलाल मूंखे आयो जमल बिलाल ते कब्ज़ो अबू बकर सिद्दीक़ कयो अबू बकर सिद्दीक़ जे गुलाम ते उमैया कब्ज़ो कयो हाणे कब्ज़ो करे
उमैयो चवण लगो ओ अबू बकर अज मुखे खबर पई त तो जो अकुल कम छडे वियो आ डाडो दाना हुए डाडो समझदार हुए डाडो अकुलमंद हुए पांजे कौम जो चंगो माण्हू हुए दुखिया दुखिया मसइला हल करे छॾींदो हुए तो जो दिमाग़ सभिनि खां ॾाढो होशियार हो पर जॾहिं लाको तूं मुस्लमान थियो आहे तो वारो अकुल कम छॾे वियो आहे काॾे तुंहिंजो गुलाम काॾे बिलाल बिलाल में त टके जो बि को अफ़ान कोन्हे ए लखनि जो गुलाम तो मूंखे ॾिनो आहे इन मां मालूम ईअं थो थिए त तुंहिंजो अकुल कम छॾे वियो आहे अबू बकर सिद्दीक़ चवे थो तूं भुलियल छाजे करे जो मूं तोखे जहन्नमी ॾिनो आहे तोखां मूं जन्नती ख़रीद कयो आहे मजूसी जहन्नमी आ चो मजूसी लख कमाई छा थी पियो करोड़ कमाई छा थी पियो पर आहे त दोज़खी मुखा तो दोज़खी खरीद कयो आ तोखा मूं जन्नती खरीद कयो आ मूं तोखे शैतान जो गुलाम ॾिनो आ तोखा मां मुस्तफा जो गुलाम खरीद कयो आ सभई जो सुभान अल्लाह हिकड़ो नारो जोर जो सुभान अल्लाह जो मुझा दोस्त अजीज बोला चो ठीक है चुप कर हजरत अबू बकर सिद्दीक़ बिलाल के छोड़ियो उन जो बाहों छोड़ी हथड़ा छोड़ी कपड़ा हुन जा साफ़ कई उनके बाह खां वठी करे सिधो रसूलुल्लाह महबूबन करीमन के क़िबला ही तवा जो गुलाम बिलाल हिनके मूं हेतिरा पैसा ॾेई पंहिंजो फलाणो गुलाम ॾेई आज़ाद करायो आहे मुंहिंजे गुलाम जी लखां रुपया कुल क़ीमत हुई उहा क़ीमत वारो गुलाम ॾेई हिनखे आज़ाद करे वठी आयो आहियां वाह मुंहिंजा महबूब तूं बि पंहिंजे गुलामनि जो क़दुरु केतिरो थो करी पियो हज़रत नबी पाक हज़रत अबू बकर खे फरमाइनि था ओ प्यारा सिद्दीक़ तो बिलाल का आज़ाद करायो आहे बिलाल जे हिस्से में मां मोहम्मद बि तो सां भाई वारा अधु रक़म तुंहिंजी त अधु रक़म मुंहिंजी सारो जहान मुस्तफा जो खरीदार मुस्तफा वरी बिलाल जो खरीदार महबूबन करीमन के अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो कि बिलाल सिद्दीक़ बि तुंहिंजो गुलाम बिलाल बि तुंहिंजो गुलाम मुंहिंजो माल बि तुंहिंजे कदमनि ते कुर्बान हमेशा अबू बकर चवंदो हो मुंहिंजी दिलि चवंदी आहे अखियूं मुस्तफा अखियूं अबू बकर जो हुजनि चओ सुभान अल्लाह अखियूं अबू बकर जो हुजनि चेहरो रसूलुल्लाह जो हुजे माल मां अबू बकर जो हुजे खपाइण वारो मुस्तफा हुजे धियूं मुंहिंजो हुजनि हिकिड़ी नबी करीम खे परणाया उहा जेकॾहिं गुज़ारे वञे त वरी ॿी परणाया उहा गुज़ारे वञे त टी परणाया मां अबू बकर चवंदो आहियां त धियूं अबू बकर जो हुजनि घोट मुहम्मद मुस्तफा हुजे हाणे सॼे मक्के में मशहूर थियो त अबू बकर बिलाल खे लखों रुपया ॾेई आज़ाद कयो ॻाल्हायो बाबा छा कई लखों रुपया ॾेई बेसब्ज माण्हू जेके आहिनि कोई सोचण लॻा हल एतिरी क़ीमत बिलाल का लही कोन थो अबू बकर छो भई पर हुननि खे ख़बर कान हुई वीचारणे महेसर खे बि ख़बर हुई चवे थो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे दर्द व्या
वाह वाह सखी तुझी सखा वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला गुरु मोजा मिठा तुझे करे जोर सा सुभान अल्लाह अज तार बेड़ो तरियो मोजा मिठा तुझे करे ओ नसीराबाद वारा सच बुधायो तहांजो असांजो बेड़ो मुस्तफा जे सदके तरंदो या न जंहिंजो अक़ीदो आ त मुस्तफा जे करे मुंहिंजो बेड़ो तरंदो हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ अज तार बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो वरो मुंहिंजा मिठा तुझे करे हाणे माण्हू छा था चवनि हल हेॾी वॾी रक़म बिलाल जी लहे त कुझु कोन थो अबू बकर हिकिड़ा माण्हू चवण लॻा मां ॿुधायां ॿुधा पक बिलावल जो अबू बकर ते को थोरो ओ अबू बकर जो थोरो लाथो वो केड़ो आ वो का खबर काने बाकी आहे इए लगे इए थो त हेदी जो रकम सोहणे अबू बकर ॾिनी आ त पक बिलावल जो को थोरो हुंदुसि वो बिलावल जो थोरो लाहिण जे लाइ एहसान लाहिण लाइ हज़रत अबू बकर ते रकम ख़रीद कई ऐं आम दुनिया में थींदो आहे तो साल को चङाई कंदो आ तू बि चवंदा यार कॾहिं न कॾहिं मुर्श माण्हू बि थोरो लाहींदो मिसाल को तव्हांखे ॾियां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जो बादशाह थियो आ कैद काटे जेल काटे भाइरनि खां भिखामी खूहनि जो सब्जो सही करे जेल जो सब्जो सही नेठ अल्लाह पाक उनखे मिस्र जो बादशाह बनायो आ जबल मिस्र जो बादशाह बणियो तबल यूसुफ अलैहिस्सलाम दुआ घुरी ओ मौजा मौला बादशाही भी तो ॾिनी आ वज़ीर भी तू ॾे जेको मुंहिंजो मुल्क हलाए अल्लाह ताला फरमायो ठीक आ नबी तुझी दुआ कबूला वज़ीर जो मुकर्रर कयो थम सुबह जो सवेर वञ गोठ खां ॿाहिरां ओ फलाणी जाइ ते ॿाहिरि वञो सिज उभरे खां अॻे बीह सभिनी खां अव्वल सवेर सवेर जेको झंगल खां माण्हू तुंहिंजे गोठ में अचे उहो तुंहिंजो वज़ीर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां वॾे असर जो मोजादा गोठ खां ॿाहिरि वञी बीठो आ ॾिसां त मुंहिंजो वज़ीर केरु आ अल्लाह ताला कंहिंखे तो मुंहिंजो वज़ीर बणाए अञा जो खणी हज़रत यूसुफ ॾिसे हिकिड़ो काठर में कारणो मिस्कीन मथे बि उघाड़ो पुठनि बि उघाड़ो पेरनि बि उघाड़ो गोडड़ी नगड़ी बधला मथे ते काठन जी भरी आ गर्मी जी मुंदा पघर हुन जे जान मां वहे पियो मारन खे फड़ी बि आयल काने तेल बि आयल कोने तमाम सादड़ी शक्ल जो आ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे भर मां अची लंघियो यूसुफ अलैहिस्सलाम खुदा ताला के अर्ज़ कयो अल्लाह सही चयो इहो तुंहिंजो वज़ीर
यूसुफ जा बोला ॾाढो मुड़सां सॼी मर्ज़ी पर मूंखे सच में ॻाल्हि नथी अचे मुंहिंजो हुस्न त ॾिस इहा सभु हुस्न जी भलाई तुंहिंजी आहे तो मूंखे सॼे दुनिया जे सोहणनि जो सरदार बणायो आहे मुझे ज़माने में मूं जहिड़ो हसीन आहे हाणे ही मुंहिंजो वज़ीर आहे अल्लाह ताला फरमायो मां क़दर वारो आहियां बेक़दर कोन आहियां इन जो थोरो थो लाहियां या अल्लाह कहिड़ो थोरो आहे अल्लाह ताला फरमाए तो यूसुफ तोखे याद नाहे तोखां विसरी वई आहे तोखे यादगीरो कोन्हे को ओ जॾहिं ज़ुलेखा तोखे पकड़े कमरे में रोकियो हो तो जान छॾाए भई भॻो हुए तुंहिंजी खमीस फाटी पई ॿाहिरि जॾहिं पहुतो त बादशाह जे मुंहुं चढ़ियो ज़ुलेखा फिरी वई हिन मूंखे हथ विधा तो चयो त न ज़ुलेखा मूंखे मजबूर कयो आहे बादशाह जो शाहिद केरु तो उन टाइम ते चयो हो त अंदरे कमरे में हिकिड़ो 6 महीने जो ॿारड़ो पींघे में पियो आहे उहो ॿार अल्लाह जे नबीअ जो शाहिद ओ बादशाह ज़ुलेखा तूं अंदर वियो त बराबर नंढो ॿार पींघे में पियो हो उन ॿार खां तो पुछो हो ओ ॿार ॻाल्हाए ओ 6 महीने जो ॿार ॻाल्हाए थो इनकार कमीसुहु क़ुद्द मिन क़ुबुल सदक़त व हुवा मिनल काज़िबीन जेकॾहिं अॻे पासे खां यूसुफ जी कमीस फाटल त पोइ हुन हथ विधा हूंदा उहे ज़ुलेखा जे करे फाटी पई हुई पोइ ज़ुलेखा सच थी चवे यूसुफ कोड़ो आहे पर इनकार कमीसुहु क़ुद्द मिन क़ुबुल फकज़बत व हुवा मिनल सादिक़ीन पर जे पोए पासे कमीस फाटल त पोइ यूसुफ सचो आहे ज़ुलेखा कोड़ थी हाणे होयो छा जो वाकई पुठियां कमीस फाटी पई यूसुफ जो भॻो न पुठियां वञी पकड़ी त पोयां कमीस फाटी पई बादशाह सम्झियो ज़ुलेखा चई हां ॾोह सॼो तुंहिंजो आहे यूसुफ जो ॾोह ई कोन्हे को अल्लाह ताला फरमाए थो प्यारा यूसुफ किस्मत जो चमचायो ॿार हुयो त बादशाही घराणे जो पर इनकलाब थियो इहो जेको काठियूं खयूं थो अचे ॿार इहो तुंहिंजो वज़ीर आहे उहो पीखे वारो ॿार तो न सुञातो पर मां हिनखे सुञाणा थो पियो तुंहिंजी शाहिदी ॾिनी हुई तुंहिंजो थोरो थी तो ते हिन जो थोरो थी पोइ मां रब चाहियां थो त तो ते नंढड़ाईअ में थोरो कयो हो अॼु तुंहिंजो वॾो थी करे बादशाहीअ में मां वॾाए तोखे ख़बर कान्हे का अॼु तूं हिनखे पंहिंजो वज़ीर ठाहे पोइ हिन जो थोरो लाए सुभान अल्लाह जो आवाज़ अचे इहो कम जो नाहे ॾाढे अचे अञा ज़ोर सां हाणे माण्हू छा चवण लॻा अबू बकर ते बिलाल जो थोरो आहे तॾहिं एॾो वॾो माल ख़र्च करे बिलाल खे आज़ाद कयो माण्हू अल्लाह ताला जो तव्हांखे कहिड़ी ख़बर अल्लाह से क़ुरान हाणे अल्लाह जो क़ुरान छा थो चवे अल्लाह ताला फरमाए तो वसयुजन्नबुहल अतक़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का जेको सभिनि में वधीक मुत्तक़ी यानी अबू बकर सिद्दीक़ युती मालहु इन माल ॾिनो आहे यतज़क्का पाण खे पाक कया व माल अहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा अबू बकर ते जो थोरो अथव ई कोन को इल्ला वजह रब्बिल आला
हिन बिलाल खे एडो खर्च करे आजाद कयो अल्लाह जे रज़ा जे लाइ कयो वल सौफ यरदा क़यामत में दुनिया ॾिसंदी त मां रब कीअं थो अबू बकर खे राज़ी रखां। ये आयतों अबू बकर सिद्दीक़ जी शान में अल्लाह